रतो देरो खां इरादो न्यूज़ जे नुमाइंदे मुलाज़िम हुसैन कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ दरियान जे आलमी ॾींहं ते सीड ऐं पेस्टिसाइड एसोसिएशन लाड़काणो डिवीज़न तरफ़ां सिंधु दरिया मथां 6 केनाल अॾण ख़िलाफ़ मोहन जो दड़ो खां सवे गाॾियुनि जे काफ़िले सां शानदार रैली कढी वई, जंहिंमें हज़ारे माण्हुनि शिरकत कई। रैली सिंधु दरिया ते पहुती, जिते दरिया बादशाह खे गुलनि जी भेटा पेश कई वई। रैली जी अॻवाणी सीड एंड पेस्टिसाइड एसोसिएशन जे अॻवान सफ़दर अली चन्ना, तारिक महमूद जतोई, ख़ालिद हुसैन जमाली, इसरार अहमद चोखियो, शहजाद रज़ा अब्बासी, राशिद अली भुट्टो, फयाज़ हुसैन भुट्टो, प्यार अली पंवर, जुनेद अहमद शेख, इरशाद अली मलगानी, अली ऐं ॿियनि कई। उन मौक़े ते अॻवाणनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत तोड़े सिंध जा हुक्मरान इक़्तिदार हासिल करण लाइ धरती माउ सां गद्दारी करे सिंधु दरिया ते केनाल ठाहे सरसब्ज़ सिंध खे बंजर बणाए पंजाब जे बंजर इलाइक़े चोलिस्तान खे सरसब्ज़ करण जूं साज़िशूं सचे करोड़े सिंधियुनि जी दिलनि खे रंजायो आहे। हुननि चयो त सिंधूअ में असां सिंधियुनि जो साह आहे ऐं पाणी असांजो जियापो आहे। असां पंहिंजे हिसे जो पाणी कंहिं बि सूरत में पंजाब खे नथा ॾेई सघूं। हुननि मुतालबो कंदे चयो त वफ़ाक़ सिंधु दरिया मां तकरारी केनाल कढण वारो पंहिंजो नापाक फ़ैसिलो वापसि वठे, ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी।